नाज़रीन, सिंध ऐं हिंद जो नामियारो लेखक ॿोली माहिर वलीराम वल्भ देहांत करे वियो आहे। वलीराम वल्भ काफ़ी अरसो बीमार रहण बाद हैदराबाद में दमधणी हवाले कयो। वलीराम वल्भ संस्कृत ऐं अंग्रेज़ी समेत केतिरनि ई ॿोलियुनि ते महारत रखंदो हो। हिन नव नॉवल, 8 आत्मकथाऊं ऐं इंटरव्यू तर्जुमा कया। इन सां गॾु 26 ॿोलियुनि जे 112 शाइरनि जा 4 मजमुआ पिणु छपिरायाई। वलीराम वली जे लाॾाणे ते अदबी लॾे ऐं साझा वंदनि में ॾुख जी लहर छाइजी वई आहे। नाज़रीन, मां हिकु भेरो ॿीहर अफ़सोसनाक ख़बर पिया ॾियूं त सिंध ऐं हिंद जो नामियारो लेखक ॿोली माहिर वलीराम वल्भ देहांत करे वियो आहे। वलीराम वल्भ काफ़ी अरसो बीमार रहण बाद हैदराबाद में दमधणी हवाले कयो। वलीराम वल्भ संस्कृत ऐं अंग्रेज़ी समेत केतिरनि ई ॿोलियुनि ते महारत रखंदो हो। हिन 9 नॉवल, 8 आत्मकथाऊं ऐं इंटरव्यू तर्जुमा कया। इन सां गॾु 26 ॿोलियुनि जे 112 शाइरनि जा 4 मजमुआ पिणु छपिरायाई। वलीराम वली जे लाॾाणे ते अदबी लॾे ऐं साझा वंदनि में ॾुख जी लहर छाइजी वई आहे।